सिंध जे आलिम नदीबन सिंधी ॿोली खे सभ खां आगाठी ॿोली करार ॾींदे चयो आहे त इन जूं लिखतूं ऐं लिपियूं तब्दील थींदियूं रहियूं आहिनि, पर ही ॿोली दुनिया जी क़दीम में तहज़ीब रखंदड़ ॿोली आहे। हैदराबाद में अदबी अवार्ड जी तक़रीब कोठाई वई, जंहिंमें महक़क़ डॉक्टर नवाज़ अली शौक़ समेत ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते मुक़ररनि ख़िताब कंदे चयो त महक़क़ डॉक्टर नवाज़ अली शौक़ चयो त डॉक्टर नबी बख्श खान बलोच तजुर्बेकार ऐं ॼाणो आलिम हो। हुन जेका वाट ॾिसी उन तरफ़ कंहिं बि तवजह न ॾिनी। डॉक्टर बलोच साहिब सिंधी सूरत खती जी तारीख़ लिखी, उन खां पोइ उन ते कंहिं बि कमु न कयो। उन चयो त असांजा क़लमी ज़ख़ीरे बेध्यानी जे करे ज़ाया थी विया आहिनि। सिंधी अदबी बोर्ड क़ाइमु थियो उन वक़्तु क़लमी नुस्ख़नि जी ॻोल्हा कई वई, पर उन खां पोइ न के इदारे न के शख़्स कोशिश कई। तालीम, सक़ाफ़त, सियाहत ऐं नवादात खाते जे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह पंहिंजे पैगाम में चयो त मूंखे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे। सिंधी ॿोलीअ जो बाइख़्तियार इदारो सिंधी ॿोली ऐं काल्ह असां ऐं सुभाणे जे उनवान हेठि कॉन्फ्रेंस कराई रहिया आहियूं। सिंधी ॿोली जे बाइख़्तियार इदारे जे चेयरमैन डॉक्टर मोहम्मद अली मांझी चयो त सिंधी ॿोली हज़ारे सालनि खां पंहिंजी तारीख़, अहमियत ऐं क़दामत रखे थी। 1922 में महिनत जे दड़े जी खोटाई दौरान मिलंदड़ आसारनि खे ॾिसी दुनिया अचरज में पइजी वई त हज़ारे साल अॻु बि हिते जा माण्हू लिखियल पढ़ियल हुआ।